ओम शांति। अॼु मुंहिंजी तारीख़ है 27/3/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठे मिठे ॿार खिवैया आयो आहे तव्हांजी नैया पार लॻाइण। तव्हां बाप सां सचा थी करे रहो त नैया हिलदी डुलदी न लेकिन डूबी न सकती। खिवैया आयो आहे तव्हांजी नैया पार लॻाइण। तव्हां बाप सां सचा थी करे रहो त नैया हिलदी डुलदी लेकिन डूबी न सकती। प्रश्न आहे, बाप जी यादि ॿारनि खे यथार्थ न रहण जे कारण मुख्य छा कारण आहे? उत्तर आहे, साकार में ईंदे ईंदे भुलिजी विया आहिनि कि आत्मा निराकार ऐं असांजो बाप बि निराकार। साकार थियण जे कारण साकार जी यादि सहज अची वेंदी आहे। साकार हुजण जे कारण साकार जी यादि सहज अची वेंदी आहे। देह अभिमानी ठही पंहिंजी खे बिंदी सम्झी बाप खे यादि करणु, इन में ई महिनत आहे। ओम शांति। शिव भॻवान वचे। इन जो नाम त शिव न आहे न, इन्हनि जो नाम ब्रह्मा आहे। इन्हनि द्वारा ॻाल्हि कंदा आहिनि शिव भॻवान वचे। इहे त ॾाढो बार सम्झायो आहे। कोई मनुष्य या देवता खे अथवा सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा विष्णु शंकर खे भॻवान न चईंदासीं। जंहिंजो कोई आकार व साकार चित्र आहे उन्हनि खे भॻवान न चईंदासीं। भॻवान चइबो आहे बेहद जे बाप खे। भॻवान केरु आहे हुन इहो कोई खे पतो न आहे। नेति चई ॾींदा आहिनि, अर्थात असां न ॼाणंदा आहियूं हीअं चई ॾींदा आहिनि। तामे बि ॾाढा आहिनि, थोरा आहिनि जो यथार्थ रीति ॼाणंदा आहिनि। आत्मा चईंदी आहे, हे भॻवान, हाणे आत्मा त आहे बिंदी त बाप बि बिंदी थी वियो न। हाणे बाप ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। बाप वटि कई अहिड़ा ॿार आहिनि जो इहे बि न सम्झंदा आहिनि कि असां आत्मा कीअं बिंदी आहे। कोई त सुठी रीति सम्झंदा आहिनि, बाप खे यादि कंदा आहिनि। बेहद जो बाप आहे सचो हीरो। हीरे खे ॾाढी सुठी डिॿी में विझिबो आहे न। कोई वटि सुठा हीरा हूंदा आहिनि त कंहिंखे ॾिखलाइणु हूंदो आहे त सोने चांदी जी डिॿी में विझी पोइ ॾेखारींदा आहिनि। हीरे खे जौहरी ई ॼाणे, ॿियो न ॼाणे कोई। कूड़ो हीरो ॾेखारीनि त बि कंहिंखे पतो न पए। अहिड़ा ॾाढा ठॻंदा आहिनि। त हाणे सचो बाप आया आहिनि, परंतु कूड़ बि ईअं ई आहिनि, कूड़ा बि ईअं ई आहिनि जो मनुष्य खे कुझु बि पतो न पवंदो आहे। ॻायल बि आहे न, सच जी नाव हिलदी डुलदी पर डूबदी न। झूठ जी नाव हिलदी न आहे। केतिरा उन्हनि खे हिलाइण जी कंदा आहिनि। सच जी नाव हिलदी डुलदी लेकिन डूबदी न। कूड़ जी नाव हिलदी ई न आहे। जो हिते हिन नाव में वेठा हुया आहिनि उहो बि हिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि। जो हिन नाव में वेठा आहिनि उहो बि हिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि। बाबा जे ज्ञान में अची करे ट्रेटर ठही वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो खिवैया बाप आयो आहे। बागवान बि आहे न, बाप सम्झायो आहे इहे कांटनि जो जंगल आहे। सभी पतित आहे न। केतिरो कूड़ आहे। सचे बाप खे विरलो कोई ॼाणंदो आहे। हिते वारा बि कई पूरो न ॼाणंदा आहिनि। पूरी पहचान न हुजण जे कारण न आहे, छो जो बाबा गुप्त आहे न। भॻवान खे यादि त सभु कंदा आहिनि। इहे बि ॼाणंदा आहिनि कि उहो निराकार आहे, परम धाम में रहंदा आहिनि। असां बि निराकार आत्मा ई आहियूं, इहे न ॼाणंदा आहिनि। साकार में वेठे वेठे उहो भुलिजी विया आहिनि। साकार में रहंदे रहंदे साकार ई यादि अची वेंदो आहे। तव्हां ॿार हाणे देही अभिमानी ठहींदा आहियो। भॻवान खे चईंदा आहिनि परम पिता परमात्मा। इहे सम्झाइण त बिल्कुलु सहज आहे। परम पिता अर्थात परे ते परे रहण वारी आत्मा। तव्हांखे चइबो आहे आत्मा, तव्हांखे परम न चईंदासीं। तव्हां त पुनर्जन्म वठंदा आहियो न। इहे ॻाल्हियूं कोई बि न ॼाणंदा आहिनि। भॻवान खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि न। तव्हांखे परम न चईंदासीं।
तव्हां त पुनर्जन्म वठंदा आया आहियो न, इहे ॻाल्हियूं कोई बि न ॼाणंदो है न। भॻवान खे बि सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। भगत भॻवान खे ढूंढंदा आहिनि, पहाड़नि ते, तीर्थनि ते, नदियुनि ते बि वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि नदी पतित पावनी आहे, उन में वञी करे सनानु करे असां पावन ठही वेंदासीं। भक्ति मार्ग में इहे बि कंहिंखे पतो न पवंदो आहे कि असांखे खपे छा। सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि मुक्ति खपे, मोक्ष खपे, छो जी हिते दुखी हुजण जे कारण तंग थी विया आहिनि न। सत्संग में कोई मोक्ष व मुक्ति थोड़ी मांगता आहिनि। हुते भॻवान खे कोई सॾु न कंदो आहे। हिते दुखी हुजण जे कारण सॾु कंदा आहिनि। भक्ति सां कोई जो दुख हरे न सघंदा आहिनि। भल कोई सॼो ॾींहुं राम राम वेही जपे त बि दुख हरे न सघंदा। भक्ति सां कोई बि दुख हरे ई न सघंदो। थोड़ी समय जे लाइ दुख भुलिजी वेंदो जेसिताईं राम राम कंदो, पोइ वरी उहा ॻाल्हि यादि अची वेंदी। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो, माण्हू सॾु ई करनि था अची करे दुख हर, मतिलबु भक्ति खां पोइ जॾहिं भॻवानु मिलंदो तॾहिं दुख हरजे। त माण्हू केॾनि सालनि खां केॾी भक्ति था करनि, असांजो दुख दूरि थी वञे। लेकिन जेसि ताईं उहो इहे विधि न अपनाईंदो तेसि ताईं न थींदो। इहा आहे ई रावण राज्य। दुख त गले में जीअं बंधल ई आहे। ॻाईंदा बि आहिनि न, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। इन जो मतिलबु ज़रूरु सुख हुयो, हाणे दुख आहे। सुख हुयो सतयुग में, दुख हाणे कलयुग में। इन करे इन्हनि खे कांटनि जो जंगल चइबो आहे। पहिरियों नंबर आहे ई देह अभिमान जो कांटो, पोइ आहे काम जो कांटो। पहिरियों देह अभिमान ईंदो आहे, पोइ काम विकार। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, तव्हां हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो उहो विनाश थियणो आहे, है न। हाणे तव्हांखे हलणो आहे शांति राह। तव्हां हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो उहो त सभु विनाश थियणो ई आहे। हाणे तव्हांखे हलणो आहे शांतीराम। हाणे घर खे ऐं राजधानी खे यादि करो। घर जी यादि सां गॾु गॾु बाप जी यादि बि ज़रूरी आहे। छो जी घर कोई पतित पावन न आहे। तव्हां पतित पावन बाप खे चईंदा आहियो न, त बाप खे ई यादि करिणो पए। उहे चईंदा आहिनि मामिकम यादि करो, मूंखे ई सॾु कंदा आहियो न। बाबा अची करे पावन ठाहियो। ज्ञान जो सागर आहे त ज़रूरु मुख सां अची करे सम्झाइणो पए न। प्रेरणा सां त न चईंदासीं न। हिकु तरफ़ शिव जयंती बि आहे, ॿियो तरफ़ पोइ चई ॾींदा आहिनि नाम रूप खां न्यारो आहे। हिकु तरफ़ शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि नाम रूप खां न्यारो आहे। नाम रूप खां न्यारी चीज़ त कोई हूंदी न। पोइ बि चई ॾींदा आहिनि ठिकर भितर सभिनि में आहे। अनेक मतियूं आहिनि न। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे पंज विकार रूपी रावण तुच्छ बुद्धि ठाहे छॾियईं। इन करे देवताउनि जे अॻियां वञी करे नमस्ते कंदा रहंदा आहिनि। कोई त नास्तिक हूंदो आहे, कंहिंखे पोइ मञंदा न आहिनि। कोई त नास्तिक हूंदो आहे, कंहिंखे मञंदा ई न आहिनि। हिते बाप वटि बि ईंदा ई आहिनि। हिते बाप वटि त ईंदा ई आहिनि ब्राह्मण, जंहिंखे 5000 वर्ष पहिरियों बि सम्झायो आहे। लिखियलु बि आहे परम पिता परमात्मा ब्रह्मा द्वारा स्थापना कंदा आहिनि त ब्रह्मा जी संतान ठहिया न। प्रजापिता ब्रह्मा त मशहूरु आहे, ज़रूरु ब्राह्मण ब्राह्मणियूं बि हूंदियूं। हाणे त शूद्र धर्म सां निकिरी ब्राह्मण धर्म में आया आहियो। वास्तव में हिंदू कहलाइण वारा पंहिंजे असली धर्म खे ॼाणंदा ई न आहिनि। इन करे कॾहिं कंहिंखे मञंदा ई न आहिनि। कॾहिं कंहिंखे मञंदा आहिनि, कॾहिं कंहिंखे मञंदा आहिनि। उहे पंहिंजे असली धर्म खे न ॼाणंदा आहिनि न। इन करे भटकंदा रहंदा आहिनि। ॾाढनि वटि वेंदा आहिनि, चईंदा रहंदा आहिनि। क्रिश्चन माण्हू कॾहिं कंहिं वटि वेंदा न। हाणे तव्हां सिद्ध करे बदिलाईंदा आहियो। भॻवानु बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। हिकु ॾींहुं अख़बारनि में बि पवंदो कि भॻवानु चईंदो आहे मूंखे यादि करण सां तव्हां पतित खां पावन थी वेंदव। जॾहिं विनाश नज़दीक थींदो तॾहिं अख़बारनि में द्वारा
ये आवाज़ सभिनि जे कननि में वेंदी। अख़बार में काथे काथे का समाचार ईंदो आहे, हाणे बि विझी सघंदा आहियो न। भॻवान वाच्य परम पिता परमात्मा शिव चईंदो आहे, मां पतित पावन आहियां, मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव। हिन पतित दुनिया जो विनाश साम्हूं बीठो आहे, विनाश शुरू थियणो आहे, इहे बि सभिनि खे निश्चय थी वेंदो, रिहर्सल बि थींदी रहंदी। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, जेसिताईं राजधानी स्थापना न थी आहे तेसिताईं विनाश न थींदो। अर्थक्वेक आदि बि थियणो आहे। हिकु तरफ़ बॉम्ब्स वठंदा, ॿी तरफ़ नेचुरल क्लैमिटीज़ बि ईंदी, अन्न आदि न मिलंदो, स्टीमर न ईंदा, फेमिन पइजी वेंदो, बुख मरदे मरदे ई ख़तमु थी वेंदा। बुख हड़ताल जो कंदा आहिनि, उहे पोइ कुझु न कुझु जलव माखी आदि वठंदा रहंदा आहिनि, वज़न में हल्को थी वेंदा आहिनि। इहे त वेठे वेठे अचानक अर्थक्वेक थींदी, मरी वेंदा। विनाश त ज़रूरु थियणो ई आहे। साधु संत आदि ईअं न चईंदा कि विनाश थियणो आहे, इन करे राम राम चओ। मनुष्य त भॻवान खे ई न ॼाणंदा आहिनि, भॻवान त ख़ुदि ई पंहिंजे खे ॼाणे ॿियो न ॼाणे कोई। भॻवान ख़ुदि खे ॼाणंदो आहे, मां भॻवानु आहियां। लेकिन ॾिसो, माण्हू अॼु ख़ुदि एॾो वॾो आहे, ख़ुदि चए मां फलानो आहे, त माण्हू चईंदा अरे हिनखे केॾो इहो आहे। लेकिन हिते भॻवानु केॾो निरंकारी आहे उन्हनि जे, लेकिन ख़ुदि अची करे ॿुधाईंदा आहिनि, लेकिन कोई अहंकार न आहे। उन्हनि जो टाइम आहे अचण जो पोइ हिन बूढ़े तन में अची करे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे वापसि वञिणो आहे, इन में त ख़ुशी थियणी खपे न। असां शांतिधाम वेंदा आहियूं, मनुष्य शांती ई चाहींदा आहिनि, परंतु शांती केॾे? चईंदा आहिनि शांति देव आहे। हाणे देवनि जो देव त हिकु उच बाप आहे। उहो चईंदा आहिनि मां त सभिनि खे पावन ठाहे करे वठी वेंदुमि, हिक खे बि न छॾंदुमि, सभिनि खे वठी वेंदुमि। ड्रामा अनुसार सभिनि खे वञिणो ई आहे। घायल बि आहे, मच्छरनि सदृश सभु आत्मायूं वेंदियूं आहिनि। इहे बि ॼाणंदा आहियो, सत्युग में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा आहिनि, हाणे कलयुग अंत में केतिरा ढेर मनुष्य आहिनि, पोइ थोरा कीअं थींदा। हाणे संगम आहे, तव्हां सत्युग में वञण लाइ पुरुषार्थ कंदा आहियो, ॼाणंदा आहियो इहो विनाश थियणो ई आहे। मच्छरनि सदृश आत्मायूं वेंदियूं, सॼो झुंड हली वियो। सत्युग में ॾाढा थोरा रहंदा। बाप चईंदा आहिनि कोई बि देहदारी खे यादि न करिणो आहे, ॾिसंदे बि असां न ॾिसंदा आहियूं, असां आत्मायूं आहियूं, असां पंहिंजे घर वेंदासीं, ख़ुशी सां पुराणो शरीर छॾे ॾियणो आहे। पंहिंजे शांतिधाम खे यादि कंदा रहंदा त अंत मते सुगति थी वेंदी। हिकु बाप खे यादि करिणो, इन में ई महिनत आहे, महिनत बग़ैर ऊच पद थोरी मिलंदो। बाप ईंदा ई आहिनि ताकी नर सां नारायण ठाहिणु। हाणे हिन पुराणी दुनिया में कोई चैन ई न आहे, चैन आहे ई शांतिधाम सुखधाम में। हिते त घर घर में अशांती आहे, मार पीट आहे न। बाप चईंदा आहिनि हाणे हिन छीछी दुनिया खे भुलिजो। मिठे मिठे ॿार, मां तव्हांजे लाइ स्वर्ग जी स्थापना करणु आहे। बाबा चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि बाबा असांजे लाइ नई दुनिया स्वर्ग ठाहिणा आहिनि। हाणे बाप खे ऐं स्वर्ग खे यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी। शादी आदि में भल वञो, परंतु यादि बाप खे करो। नॉलेज सॼी बुद्धि में रहणी खपे, भल घर में रहो, ॿार आदि जी संभाल करो, परंतु बुद्धि में यादि रखो बाबा जो फरमान आहे मूंखे यादि करो। घर छॾिणो न आहे, न त ॿारनि जी संभाल केरु कंदो। भक्त माण्हू घर में वेंदा आहिनि, गृहस्थ व्यवहार में रहंदे पोइ बि भगत चईंदा आहिनि शिव जी भक्ति कंदे कंदे घर बार संभालंदा आहिनि। भक्त माण्हू घर में रहंदा आहिनि, गृहस्थ व्यवहार में रहंदे पोइ बि भगत चईंदा आहियूं न उन्हनि खे, शिव जी भक्ति कंदे कंदे घर बार संभालंदा आहिनि।
विकार में वेंदा आहिनि त बि गुरू माण्हू उन्हनि खे चईंदा आहिनि श्री कृष्ण खे यादि करो त उन्हनि जहिड़ो ॿार थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि में हाणे तव्हां ॿारनि खे न अचिणो आहे, छो जी हाणे तव्हांखे सत्संग में वञण जी ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं आहिनि न बाबा, जंहिंजी स्थापना थिए थी। वैकुंठ जी स्थापना कोई कृष्ण न कंदो है न, वैकुंठ जी स्थापना कोई श्री कृष्ण न कंदो। श्री कृष्ण त मालिक ठहियो आहे न, श्री कृष्ण त मालिक ठहियो, बाप उनखे वरसो ॾिनई। श्री कृष्ण मालिक ठहियो, बाप उनखे वरसो ॾिनई। संगम जे समय ई गीता जो भॻवानु ईंदो आहे। गीता ॿुधाई बाप ऐं ॿार ॿुधी। भक्ति मार्ग में पोइ बाप जे बदिले ॿार जो नाम विझी छॾियईं। बाप खे भुलिजी विया त गीता ई खंडन थी वई। उहो खंडन थी वई, गीता पढ़ण सां छा थींदो है न। बाप खे ई भुलिजी विया त गीता खंडन थी वई। उहो खंडन थी वई ॻाल्हियुनि खे, खंडन जी ॻाल्हियूं गीता पढ़ण में छा थींदो। बाप त राजयोग सिखलाए वियो हुयो, इन सां श्री कृष्ण सतयुग जो मालिक ठहियो। भक्ति मार्ग में सत्यनारायण जी कथा ॿुधण सां कोई स्वर्ग जो मालिक ठहींदो आहे छा? न कोई हिन ख़्यालात सां ॿुधंदो आहे, उन सां फ़ाइदो कुझु न थींदो आहे। साधु संत आदि पंहिंजे मंत्र ॾींदा रहंदा आहिनि, फ़ोटो ॾींदा रहंदा आहिनि। हिते उहो कोई ॻाल्हि ई न आहे, हाणे हिते बाबा कॾहिं बाप दादा जो फ़ोटो बि न ॾींदा आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि मां निराकार आहे, मुंहिंजो फ़ोटो कढी छा कंदा। हा, ॿुधी त सम्झी वरितो। ॿिए सत्संगनि में वेंदा त चईंदा फलाणे स्वामी जी कथा आहे, कंहिंजी कथा आहे, वेदांत जी कथा, गीता जी कथा, भागवत जी कथा। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा असांखे भॻवानु पढ़ाइण वारो कोई देहदारी न आहे, न कोई शास्त्र आदि कुझु पढ़ियलु आहे। शिव बाबा कोई शास्त्र पढ़ियलु आहे? पढ़ंदा आहिनि मनुष्य। शिव बाबा चईंदा आहिनि मां गीता आदि कुझु बि पढ़ियो न आहे। हिन रथ जंहिंमें वेठो आहे इहे पढ़ियलु आहे, मां न पढ़ियलु आहे। मुंहिंजे में त सॼे सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। इहे रोज़ु गीता पढ़ंदा हुया, तोते मुआफ़िक़ कंठ करे वठंदा हुया। जॾहिं बाप प्रवेश कयईं त झटि गीता छॾे ॾिनई, छो जो ॿुधी में अची वियो। इहे त शिव बाबा ॿुधाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदो आहे, त हाणे पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए ॾियो, है न। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदो आहे कि हाणे पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए ॾियो। सिर्फ़ु मामेकम यादि करो, है न, सिर्फ़ु बाबा खे यादि करो। ये महिनत करणी आहे। सच्चे आशिक़ खे घड़ी घड़ी माशूक़ जी यादि ईंदी आहे न, त हाणे बाप जी यादि बि ईअं पकी रहणी खपे, है न। त हाणे असांखे बाप जी यादि बि ईअं पकी रहणी खपे। सच्चे आशिक़ खे घड़ी घड़ी माशूक़ जी यादि ई ईंदी आहे। त असां बाबा जे सच्चा आशिक़, असांखे बाप जी यादि ई अचणी खपे। त हाणे बाप जी यादि बि अहिड़ी पकी रहणी खपे। पारलौकिक बाप चईंदा आहिनि ॿार मूंखे यादि करो, स्वर्ग जे वरसे खे यादि करो। बाबा खे यादि करो, स्वर्ग जे वरसे खे यादि करो। छा करिणो? बसि स्टॉप करे बसि बाबा ऐं मां, ॿियो कोई संकल्प में न अचे। कोई बि संकल्प अचे थो त हुनखे हाणे पुरुषारत करे अहिड़े संकल्पनि खे ख़तमु कंदा वञो। बसि अहिड़ी स्टेज अची वञे दुनिया में कुझु बि थींदो रहे, असांखे हुनजो कोई संकल्प न अचे। स्टॉप मतिलबु बाबा ऐं मां, बसि ख़तमु कर, है न। स्वर्ग यादि अचिणो खपे। बाप चईंदा आहिनि कि हाणे मूंखे यादि करो, स्वर्ग जे वरसे खे यादि करो। हिन में ॿियो कुझु बि आवाज़ करण जी, झांझ आदि वॼाइण जी दरकार ई न। गीत बि सुठा सुठा ईंदा आहिनि त वॼाइबा आहिनि, जंहिंजो अर्थ बि तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। गीत ठाहिण वारा ख़ुदि बि न ॼाणंदा आहिनि। मीरा भक्तन हुई, तव्हां त हाणे ज्ञानी आहियो न। ॿारनि सां जॾहिं कोई काम
कमु ठीकु न थींदो आहे त बाबा चईंदा आहिनि तव्हां त जीअं भक्त आहियो, छो जो भक्त जो कंदा आहिनि उहो उल्टो सुल्टो ई कंदा आहिनि, उन्हनि खे अर्थ बि न पतो हूंदो आहे, त उहे सम्झी वेंदा आहिनि कि बाबा असांखे ईअं छो चई। छो जी ज्ञानी अर्थात समझदार, भक्त अर्थात बेसमझ, त उहे सम्झी वेंदा आहिनि कि बाबा असांखे ईअं छो चई। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार जॾहिं बाप खे यादि करो, पैगाम्बर ठहो, मैसेंजर ठहो। बाप चईंदा आहिनि हाणे बाप खे यादि करो, पैगम्बर ठहो, मैसेंजर ठहो, सभिनि खे इहे पैगाम ॾियो कि बाप ऐं वर्सी खे यादि करो त जन जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा, थींदा। हाणे वापसि घर वञण जो समय आहे। भॻवानु हिकु ई निराकार आहे, उन्हनि खे पंहिंजी देह न आहे। बाप बि पंहिंजो परिचय वेही ॾींदा आहिनि, मनमना भव जो मंत्र ॾींदा आहिनि। साधु सन्यासी आदि ईअं कॾहिं न चईंदा कि हाणे विनाश थियणो आहे। बाप खे यादि करो, बाप ई ब्रह्मण ॿारनि खे यादि दिलाईंदा आहिनि। यादि सां हेल्थ, पढ़ाई सां वेल्थ मिलंदी, तव्हां काल ते जीत पाए वठंदा, हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। देवता आहिनि काल ते जीत पाती हुई न। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि, प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि, प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जो बाप द्वारा भक्त जो टाइटल मिले। पैगम्बर ठही सभिनि खे बाप ऐं वर्से खे यादि करण जो पैगाम ॾियणो। बाप खे बि यादि करो ऐं वर्से खे बि यादि करो। हिन पुराणी दुनिया में कोई चैन न आहे, ये छीछी दुनिया आहे, हिनखे भुलिजी वञिणो आहे। घर जी यादि सां गॾु गॾु पावन ठहिण जे लाइ बाप खे बि ज़रूरु यादि करिणो आहे। घर जी बि यादि रहे ऐं पावन ठहिण लाइ बाप खे बि यादि करो, है न। ये छीछी दुनिया खे भुलिजी वञो। वरदान, प्रवृत्ति में रहंदे हुए पर वृत्ति में रहण वारा निरंतर योगी ठहो। निरंतर योगी ठहिण जी सहज साधना, प्रवृत्ति में रहंदे हुए पर वृत्ति में रहणो। पर वृत्ति अर्थात आत्मिक रूप, जो आत्मिक रूप में स्थित रहंदा आहिनि उहे सदा न्यारा ऐं बाप जा प्यारा ठही वेंदा आहिनि। कुझु बि कंदव लेकिन इहो महसूसु थींदो जीअं कमु न कयो आहे। कुझु बि कंदव मतिलबु असां अगरि कुझु बि हिन रीति सां अगरि आत्मिक स्वरूप में स्थित थी करे रहंदासीं न त असां सदा न्यारा ऐं बाप जा प्यारा ठही वेंदासीं। कुझु बि कंदासीं लेकिन इहो महसूसु थींदो जीअं कुझु कयो ई न, लेकिन खेल कयो। त प्रवृत्ति में रहंदे हुए आत्मिक रूप में रहण सां सभु खेल जी तरह अनुभव थींदो, बंधन न लॻंदो, है न। सभु खेल जी तरह अनुभव थींदो, असांखे बंधन न लॻंदो। सिर्फ़ु स्नेह ऐं सहयोग सां गॾु शक्ति जी एडिशन करो त हाई जंप लॻाए सघंदा। सिर्फ़ु स्नेह ऐं सहयोग सां गॾु हाणे शक्ति जी एडिशन करो त हाई जंप ॾेई सघंदा। स्लोगन आहे, बुद्धि जी महीनता अथवा आत्मा जो हल्कोपन ही ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे। बुद्धि जी महीनता ऐं आत्मा जो हल्कोपन ही ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे न। असां कई ॻाल्हि जी टेंशन न कंदा आहियूं, बाबा असांखे सभु ॻाल्हियुनि जी उत्तर ॿुधाए छॾियो अथई न। त
त छो छा कीअं कॾहिं हिन में असां फसंदा न आहियूं, सदा ई हल्को रहंदा आहियूं। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। हिम्मत शक्तियूं मदद सर्वशक्तिवान। शेरियूं कॾहिं कंहिंसां डिॼंदियूं न आहिनि, सदा निर्भय रहंदियूं आहिनि। इहे बि भय न कि नामालूम छा थींदो। सत्यता जी शक्ति स्वरूप थी करे नशे सां चओ, नशे सां ॿुधो, असां अलमाइटी गवर्नमेंट जा अनुचर आहियूं। हिन स्मृति सां अयथार्थ खे यथार्थ में लाइणो आहे कि असां बाबा जा राइट हैंड्स आहियूं। त असांखे हिन स्मृति सां हर हिकु ॻाल्हि चओ त अयथार्थ खे यथार्थ में लाहींदो। सत्य खे प्रसिद्ध करिणो आहे, न कि छुपाइणो आहे, लेकिन सत्यता सां गॾु गॾु बोल में मधुरता ऐं सभ्यता जी आवश्यकता आहे। सत्यता सां गॾु गॾु बोल में असांजी मधुरता बि हुजे ऐं सभ्यता बि हुजे, तॾहिं असां सत्य खे सिद्ध करे सघंदा आहियूं। त सदा यादि रखो कि असांखे बाप ऐं वरसे खे यादि करिणो आहे। हिन दुनिया में रहंदे हुए सदा ख़ुदि जी वृत्ति परे आत्मिक रूप में रखो ऐं हर हिक खे पैगाम ॾियो कि हाणे हिन दुनिया में स्वर्ग अचण वारो आहे। स्वर्ग जी स्थापना करण वारो परमात्मा आहे शिव बाबा। हुन दुनिया में अचण लाइ असांखे शिव बाबा खे निराकार रूप में यादि करिणो पवंदो, तॾहिं हुनजो वरसो मिली सघंदो। न कि पंहिंजो पीउ सम्झणो पवंदो, तॾहिं हुनजो वरसो मिली सघंदो। सदा स्नेह सहयोग सां गॾु शक्ति जी एडिशन हुजे। सदा यादि रखो असां ऑलमाइटी गवर्नमेंट जा अनुचर आहियूं। हिन स्मृति सां अयथार्थ खे यथार्थ में लाए सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।